अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सेनेट चेयरमैन सादिक संजरानी ऐं डिप्टी चेयरमैन मिर्ज़ा अफरीदीअ सां फ़ोन ते राब्तो। खेनि कामयाबीअ ते मुबारकूं बि ॾिनियूं। ट्वीट कंदे वज़ीर आज़म चयो आहे त सेनेट में कामयाब थियल ॿिन्ही उहिदेदारनि जो वास्तो पोइते पियल इलाइक़नि बलोचिस्तान ऐं अॻूणे फाटा सां आहे। माज़ीअ में बलोचिस्तान ऐं फाटा वारा इलाइक़ा पोइते रहिजी विया हुया। PDM पारां सेनेट जे चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जे नतीजनि खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो। सूमर ॾियारे बाज़ाब्ता तौर दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान में टेलीफोनिक राब्ते दौरान शिकस्त जा सबब मालूम करण ते बि इतफ़ाक़। लॉन्ग मार्च जी तयारी ऐं PDM जे मुस्तक़बिल ते गौर। ज़रियनि मूजिबि आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ विच में टेलीफोनिक राब्ते दौरान चूंड नतीजनि खे चैलेंज करण लाइ अदालत वञण ते इतफ़ाक़ कयो वियो। PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हाणे इस्तीफ़ाउनि खां सवाइ लॉन्ग मार्च जो फ़ाइदो न थींदो। पीपुल्स पार्टी सेनेट जे सेक्रेटरी कासिम समद खे बरतरफ़ करे खेसि जेल मोकिलण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त सेनेट में प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुज़फ़र हुसैन शहनशाह बणिजी वेठो हुयो ऐं बदनीयतीअ ते बदल रोलिंग ॾिनी। प्रिज़ाइडिंग ऑफिसर हारायल सादिक संजरानीअ खे खटाइण ऐं यूसुफ रज़ा गीलानीअ खे हाराइण में अहम किरदारु अदा कयो। असांजा 7 वोट दुरुस्त हुया जेके ख़ारिज कया विया। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे सईद गनीअ चयो त जेकॾहिं वोटरनि खे वोट रद्द करणो हुजे हा त बैलेट पेपर ख़ाली छॾे अचनि हा। असांजे उमेदवार खे हाराइण में सेक्रेटरी सेनेट जो हथु आहे। सेनेट चूंडू कराईंदड़ प्रिज़ाइडिंग ऑफिसर सैयद मुज़फ़र हुसैन शाह अपोज़िशन जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। हुन चयो त पार्लियामानी कार्रवाई अदालत में चैलेंज करे न थी सघिजे। PDM जे 7 मेंबर्स ॼाणी वाणी हिक ई हंधि स्टैम्प हणी पंहिंजा वोट रद्द कया। अपोज़िशन जी चोरी पंहिंजे ई घर मां थी आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त PDM जी तदफ़ीन थी चुकी आहे। ही लॉन्ग मार्च कनि या शॉर्ट मार्च असां ॾियण वारा न आहियूं। अपोज़िशन ज़ाती मुफ़ादनि तां हटी मुल्की मुफ़ादनि ख़ातिर ॻाल्हियूं करे त असां तयारु आहियूं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिबली फराज़ चयो त मुख़ालिफ़ सेनेट चूंडुनि खे तकरारी बणाइण घुरनि था। हीअ 30 साल इक़्तिदार में रहिया पर आवाम जी भलाईअ बदिरां पंहिंजो माल उठायो। असां सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में अक्सरियत में अची विया आहियूं। हाणे अवाम लाइ सुधार आणींदासीं। सेनेट चूंड दौरान 7 वोट रद्द थियण बाबति अहम इंकशाफ़। ज़रियनि मूजिबि पीपुल्स पार्टी ऐं PDM जे जिन सेनेटर्स जा 7 वोट रद्द थिया उन्हनि ते पहिरियां शक हुयो। 7 ई सेनेटर्स ॼाणी वाणी यूसुफ रज़ा गीलानीअ जे नाले ते मोहर लॻाई। 7 सेनेटर्स खे चयो वियो त गीलानीअ जे नाले ते मोहर लॻायो त जीअं वोट रद्द थिए ऐं साबित थिए त उन्हनि PDM खे ई वोट ॾिना आहिनि। लाहौर हाई कोर्ट मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करण वारी नेब जी दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾी। अदालत 15 मार्च ते ॿुधणी कंदी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सेनेट चेयरमैन जी चूंड में PDM उमेदवार जा वोट ॼाणी वाणी ज़ाया कया विया। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेदु आहे। हैदराबाद लाइव स्टॉक नुमाइश जी इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त आपाशी खाते जे ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ ऑपरेशन जारी आहे। माण्हुनि खे बेघर थियण खां बचाइण लाइ अदालत खे दरख़्वास्त लिखंदासीं। लाइव स्टॉक खाते पारां लॻायल नुमाइश 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदी। लाड़काणो जी निजी अस्पताल में ऑपरेशन लाइ दाख़िल औरत खे थिएटर में नशो ॾेई साणस मुबैना ज़्यादतीअ वारे वाक़े इंसानियत जो कंधो झुकाए छॾियो। सचल पुलिस केस दाख़िल करे 3 मुलाज़िमनि खे अदालत में पेश करे छॾियो। जवाबदार अली नवाज़ नारे जो तौफ़ीक़ अली लगारी ऐं अकील अहमद भुट्टो 5 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले। मुतासिर औरत जा DNA जुज़ा वरिता विया। पुलिस मूजिबि जवाबदारनि जा DNA बि जुज़ा वरिता वेंदा। नारीअ जो चवणु हुयो त हिकु ॼणो ज़्यादती कंदो रहियो ऐं ॿिया धमकाईंदा रहिया। डॉक्टर खे दाह ॾिनी त हुन बि चुप रहण लाइ चयो। नवाबशाह वेझो मिर्ज़ा ॻोठ में क़ाइम मस्जिद व मदरसा सैयद ग़ुलाम शाह जीलानीअ में ख़ुसूसी महफ़िल मीलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़िद कई वई, जंहिंमें नामवर कारी साजिद अवैसी ख़िताब कयो ऐं मशहूरु नात ख़्वान मंठार अली चांडियो ऐं ॿियनि नातनि जा नज़राना पेश कया। ऐं जॾहिं त कारी मोहम्मद अमीन बिरोहीअ महफ़िल जो एतमाम कयो।
नवाब शाह भरसां ॻोठ शाहमीर ख़ान चांडियो जे रहवासी शादीशुदा जोड़े गफ़ार ख़ास कैली ऐं तानिया ख़ास कैली पंहिंजे घर भातियुनि सां गॾु नवाब शाह प्रेस क्लब कॉन्फ्रेंस करण बैदि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जंहिं मौक़े ते जोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 4 महीना अॻु शादी कई हुई, जंहिं तां बिरादरीअ जे माण्हुनि अहमद ख़ास कैली, कादर बख़्श ख़ास कैली ऐं ॿिया मछिरजी असांखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं हर वक़्तु असांखे तंग था कनि ऐं मज़कूरा माण्हुनि पंहिंजे मथां पाण हमिलो करे केस असां मथां दाख़िल करायो आहे ऐं पुलिस मज़कूरा माण्हुनि खां रिश्वत वठी असांजे घरनि ते चढ़ाई करे भञ ड्रा पिणु कई आहे। जंहिं ते हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP ऐं ॿियनि वस वारनि खां तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। नवीद ख़ास कैली वलदाता मोहम्मद ख़ास कैलीअ जो ताज पेट्रोल पंप लॻ एक्सीडेंट थी पियो, जंहिं नतीजे में नवीद ख़ास कैली थॾे ते फ़ौत थी वियो। SHO दरिया ख़ान मरी वेसर चौकीअ जे इंचार्ज समेत पुलिस पार्टीअ सां गॾु ॻोठ बहावल ज़रदारीअ में कार्रवाई करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे 2700 लीटर कचो शराबत करण जी दावा। SHO बशीर अहमद ज़रदारी ऐं चौकी इंचार्ज अब्दुल हफ़ीज़ कोराई दरिया ख़ान मरी थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त समाजी दुश्मननि ख़िलाफ़ अञा वधीक कार्रवायूं कयूं वेंदियूं। CIA पुलिस बेरिया बाईपास लॻ ज़बरदस्त कामयाबी कार्रवाई करे औरत समेत ॿिनि समाज दुश्मन अनासरनि खे मुज़र सिहत गुटके समेत गिरफ़्तार करे वरितो, जंहिं में जवाबदार मोहम्मद असगर पड़ियाड़, मिसमात ज़रीना जमाली शामिल। जॾहिं त दरिया ख़ान मरी पुलिस मंशियात फरोश जवाबदार हुज़ूर बख़्श मरीअ खे 5 लीटर शराब समेत गिरफ़्तार करे वरितो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।